खां मां आगाह कर रहा हूं त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त आज़ाद कश्मीर में कामयाब ॻाल्हियूं सुठो समण आहे, अफ़वाहुनि ऐं साज़िशुनि दम तोड़े छॾियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त समूरा मामला सुठे तरीक़े सां हल थिया। हुकूमत कश्मीरी भाइरनि जा मसइला हल करण लाइ हर वक़्तु तयारु आहे। संदसि चवणो त अवामी मसइला हल करणु पहिरीं तरजीह आहे। आज़ाद कश्मीर जी ख़िदमत कंदा रहंदासीं। वज़ीर आज़म चयो त कश्मीरी भाइरनि खे गुज़ारिश आहे त अफ़वाहुनि ते ध्यानु ॾियण खां पासो कनि। पहिरियां बि कश्मीरी भाइरनि ऐं भेनरुनि जे हक़नि जा मुहाफ़िज़ हुआसीं ऐं अॻिते बि रहंदासीं। अव्हां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त आज़ाद कश्मीर में कामयाब ॻाल्हियूं सुठो समण आहे, अफ़वाहुनि ऐं साज़िशुनि दम तोड़े छॾियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त समूरा मामला सुठे तरीक़े सां हल थिया। हुकूमत कश्मीरी भाइरनि जा मसइला हल करण लाइ हर वक़्तु तयारु आहे। संदसि चवणो हो त अवामी मसइला हल करणु पहिरीं तरजीह आहे। आज़ाद कश्मीर जी ख़िदमत कंदा रहंदासीं। वज़ीर आज़म चयो त कश्मीरी भाइरनि खे गुज़ारिश आहे त अफ़वाहुनि ते ध्यानु ॾियण खां पासो कनि। पहिरियां बि कश्मीरी भाइरनि ऐं भेनरुनि जे हक़नि जा मुहाफ़िज़ हुआसीं ऐं अॻिते बि रहंदासीं।